के पिया ॾिसो त थोरो माहौल वरी सियासी सिंध में थोरो गरम थियणु शुरू थियो आहे। तव्हां पाण खे पंहिंजी पार्टी खे किथे हाणे स्टैंड पिया कयो? को अहिड़ो कशमू थी वञे, को मथां खां को धक लॻी वञे, को जंग बाह हिन इक़्तिदार वारनि जी टुटे त असांखे वारो मिले। तव्हां सम्झो था त इहा जेका शयूं थियनि पियूं, इलेक्शन जी तयारी आहे या वरी किथां को ॿियो आसिरो थियो आहे त शायदि इलेक्शन खां अॻु में ई का तब्दीली अची वञे? पीर साहब या GDA जी जेका मुहिम ॾिसां थो, मां उनखे को बि न इशारो सम्झां थो, न मां सम्झां थो त का तब्दीली लाइ वॾी का हलचल आहे। पीर राशिद राशिदी साहब खे सियासत में मुतारिफ़ पियो कराए। GDA खे तव्हां गॾिबो या हिकु वरी असां सम्झो ॿियो नओं अलायंस ठहणु वेंदो? असां उन्हनि सां सीट एडजस्टमेंट करे सघंदासीं। पीपल्स पार्टी जो जेको इक़्तिदार आहे अञा ताईं उनखे सही माना में उन लेवल जी अपोज़िशन न मिली आहे जहिड़ी मिलणु खपे, जेका उनखे चैलेंज करे। एज सच को पीपल्स पार्टी जे सियासी प्रेशर खां को ख़तरो कोन्हे। ज़रदारी साहब जो जेको इक़्तिदार आहे उहो तक़रीबन 17 सालनि ते तमामु डेग वठी वियो आहे। पीपल्स पार्टी पंहिंजी सियासी बदअमलीनि जे करे सॼे पाकिस्तान जे मंज़रनामे मां आउट थी वई आहे। केनालनि जे ख़िलाफ़ु जेका तहरीक शुरू कई असां, सरकार ऐं रियासत इन्हनि ॿिन्ही गॾिजी उहा तहरीक हाईजेक करे वरिती। असां एॾो प्रेशर डेवलप कयोसीं जो बिलावल भुट्टो मजबूर थी वियो हुक्मराननि खे कननि में हथ विझराए भां कराइणी हुई त सिंधु दरिया जे पाणी सां आईंदा कंहिं वक़्त में मज़ाक न कर। इन अहिड़े नाज़ुक मरहले ते तव्हां ॿाहिरि छो विया हो ऐं उन वक़्त में तव्हांजे मुतलिक़ खोड़ सारा सवाल थी रहिया हो? इहो छो भला? इनखे तव्हांजे बारे में ईअं छो अची वई? चए थो त सुञाणिया कोन थो, छा को का पुराणी का कावड़ हुयसि तव्हां? एतिरो त प्रेशर आयो गवर्नर ते जो हुन चयो कौन है कादिर मक्सी, मैं नहीं जानता। ॿिए ॾींहुं चयईं त भई हाँ मैं जानता हूँ, ये बुचर हैदराबाद का है और ये है 300 लोग इसने मार दिए, फलाना कर दिए, कहाणियूं। सिंध हुकूमत आहे जेका 17 सालनि में सॼी हर जॻह ते भींग कयो वेठी आहे, उनजे लाइ त तव्हां कॾहिं एॾो वॾो ऐलान करे निकिरो न त बसि 20 लख माण्हू वठी अचूं था कराची। सिंध जे ख़िलाफ़ु को ग़लति कमु कंदा त असां उनखे टारगेट ठाहे उन जे ख़िलाफ़ु असां माज़ाराई खड़ी करे सघूं था। पहिरियां टाउनारी ते धरणे जो छा कहाणी आहे? इहो चवंदा त इहो ज़रदारी साहब जी कावड़ हुई, मलिक रियाज़ ते उन करे इहो धरणो कराइनि? न, इहा वॾी शैतानी का कावड़ कोन्हे। उन खां पोइ त ज़रदारी साहब उनखे जामशोरे में या 2-2.5 लख एकड़ ज़मीन ॾेई छॾी। रियाज़ मलिक ऐं आसिफ अली ज़रदारी जी जेका बि सिंध हुकूमत जी मैनेजमेंट हुई, उन्हनि जो बिल्कुलु ख़रीद कयो टोलो जंहिं हुते बाहियूं ॾियारियूं। 45 मिंटनि में जेको पहिरियां टाउन खां हैदराबाद पहुता वञी मश्किरियूं ठाहियूं। 17 सालनि खां वठी मूंखे पाकिस्तान जो को बि चैनल नथो खणे। मूंखे पेरनि में नीयर, हथनि में नीयर ऐं 24 कलाक मुंहिंजे ख़िलाफ़ु कैरेक्टर एसेसिनेशन जी मुहिम हले थी सोशल मीडिया ते। जेकॾहिं मैरिट नथा हलाए सघनि था, रखियूं चवनि पोइ तव्हां ईअं जीअं बाज़ार लॻनि थी बाबा मंडी अचो दरख़्वास्त ॾियो ऐं भर्ती थियो। अनमोल बीबी जेका आहे उहा साम्हूं तव्हांजे अची वियो आहे त उनजे घर में कोकियुनि जा कारखाना लॻियल आहे। सम्झंदासीं त इहो को हीरोइन जो कारखाना क़बाइली इलाइक़नि में आहिनि, उतां जी हीरोइन खजी अचे। जेको मुंहिंजो मुख़ालिफ़ MP साहबु आहे सुमरो साहबु, शाह करीम जो, उहो पंहिंजे इलाइक़े जो वॾे में वॾो मंशात फ़रोश। 2029 जे नतीजनि में पीपल्स पार्टी सिंध हुकूमत में कान हूंदी।